नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार न्यूज़ ऐं आवां आहियां आयशा हैदर। मलीर रिपोर्ट सर्वर मेमण जे मुताबिक़ मलीर में ताज़ो थियल खूनी झेड़े में 4 माण्हुनि जे मारिजी वञण खां पोइ इलाइक़े में अञा ताईं सोग, मायूसी ऐं छकताण छायल आहे। शीती ॻोठ में मिंथ मेड़ ऐं अमन काफ़िले में मलीर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि, बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़नि, ऑल पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे याकूब ख़ासकेली, SUP जे फैज़ हिसबाणी, अवामी तहरीक जे रुस्तम मीराणी, एडवोकेट सुहा गोपांग, ईसा कातियार, फरीद बलोच, पीपल्स पार्टी जे सलीम मेमण, शाहनवाज़ लाशारी, गुलाम रसूल बलोच समेत ॿियनि मलीर वासिन वॾे तादाद में अमन काफ़िले में शिरकत कई, जॾहिं त मौजूद औरतनि ऐं मासूम न्याणी अछा झंडा फड़काए मलीर अमन जो घर ऐं रहवासी ॿाहिरि आहिनि जा नारा बुलंद कया। हुननि ख़िताब कंदे चयो त मलीर में झड़ींदड़ धुरनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि, सियासी अॻवाननि, मुअज़्ज़िज़नि ऐं समाजी कारकुननि खे हथ ॿधी रोईंदे अपील कई त बाग़नि, मेवनि, गुलनि ऐं मोहबतनि जे मलीर में रत वाहे नफ़रतूं न पखेड़ियो। सभु धरती जो औलाद आहियूं, सिंध मलीर जा रहवासी आहियूं, भाइर ऐं भेनरूं आहियूं, दिलनि मां नफ़रतूं कढो, खीर खंड थियो। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।